अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ में भली कार मां या फलक मुमताज़ हिक नज़र अहम ख़बरुनि ते। मौसमियात खाते अॼु खां 17 जुलाई ताईं मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में तेज़ बरसातनि जी अॻकथी करे छॾी आहे। मौसमियात खाते मूजिब इस्लामाबाद, रावलपिंडी, मरी, अटक, चकवाल, जहलुम, मंडी बहाउद्दीन, गुजरावाला, हाफिज़ाबाद ऐं वज़ीराबाद में तेज़ बरसात जो इम्कान आहे, जॾहिं त लाहौर, शेखुपुरा, सियालकोट, नारवाल, सहवाल ऐं जंग में बि वक़फ़े वक़फ़े सां बरसात जो वाज़े इम्कान आहिनि। इन खां अलावा टूबा टेक सिंह, ननकाना साहिब, चीनूट, फैसलाबाद, ओकाड़ा, किशोर, खुशाब, सरगोदा, भक्कर ऐं मियांवाली में बि तेज़ बरसातनि जी अॻकथी कई वई आहे। तर्जुमान चयो त 13 खां 17 जुलाई ताईं भावलपुर, भावलनगर, डीजी खान, मुल्तान, मुज़फ़्फ़रगढ़, खानवाल, लोधरान, राजनपुर, रईमियार खान ऐं लिया में बि गजगोड़ सां गॾु मींहं जो इम्कान आहे।